नशर फ़िरोज़ अल असर किताब घर ऐं पब्लिकेशन पारां ॿारनि जे आलमी ॾींहं ते गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल कल्हौड़ा स्टेशन में हिकु ॾींहं जो किताबी मेलो लॻायो वियो, जंहिं में मुख़्तलिफ़ पब्लिकेशन्स जा हज़ारें किताब रखिया विया आहिनि, जिन में उस्तादनि सां गॾु शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि बेहद दिलचस्पी वरिती। इन मौक़े ते प्रिंसिपल प्रोफेसर एजाज़ अहमद सियाल, प्रोफेसर नज़ीर अहमद बबर नाले वारे अदीब ऐं कॉलम नवीज़ एजाज़ ममनाई, प्रोफेसर नूर हसन राजपर, उस्ताद काबिल राजपर, उस्ताद इमाम बख्श अब्बासी, उस्ताद अज़हर अली पंवर, उस्ताद हज़ुर बख्श दुनियो ऐं ॿियनि चयो त किताब बहितरीनु दोस्त आहे। जंहिं बि किताबनि सां दोस्ती रखी आहे उन्हनि कामयाबी हासिल कई आहे। दुनिया सतह ते अॼोको ॾींहुं ॿारनि लाइ मख़सूस आहे। इन सिलसिले में आसन किताबनि जो मेलो लॻायो आहे त जीअं ॿार असांजो मुस्तक़बिल आहिनि। जेकॾहिं असां उस्तादनि ॿारनि जी मुस्तक़बिल खे संवारण लाइ किताब जो सहारो वरितो त यकीनन असांजो मुस्तक़बिल रोशन थींदो। इन करे सभिनी खे घुरिजे त ॿारनि जी बहितर तालीम ऐं तरबियत लाइ हिकमत अमली ठाहिनि त जीअं उहे मुआशिरे में पंहिंजो अहम किरदारु अपनाए सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।